खैरपुर हुरंजी रूहानी पेशवा आला हज़रत पीर पगर जो साहिबजादो फंक्शन मुस्लिम लीग जो नायब सदर सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी सदर मौज़म खान अब्बासी जा यूनियन काउंसिल शादी शहीद में तूफ़ानी दौरा ऐं ताज़ियतूं। खैरपुर ख़ालिद पेट्रोल पंप ते अब्दुल जब्बार तगड़ आजियां कई ॻोठ बख्श नूनारी में उस्ताद ग़ुलाम शबीर नूनारी गुलन जी वर्खा कई ॻोठ मारखाणी धारेजा में परवेज़ एहसान धारे जो तरफ़ां आजियाणो ऐं गुलन जी वर्खा दरगाह लोंग फ़क़ीर स्टाफ ते फ़क़ीर ग़ुलाम नबी ख़ास किली तरफ़ां अजरक उढ़ायो ऐं गुलन जी वर्खा। ॿिए तरफ़ ॻोठ सईद खान लाखो में सखर पुलिस ड्रोन हमले में शहीदनि जे वारसनि शहबाज़ ॾिनो धारे जो निज़ामुद्दीन धारे जो सां ताज़ियत कई ऐं गहरे ॾुख जो इज़हार कयो। इन मौक़े ते सैयद राशिद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद जे वारसनि सां हर वक़्तु गॾु आहियूं ऐं जंहिं बि हीअ बज़लाणी हरकत कई आहे उनखे कैफ़र किरदार ताईं पहुचाईंदासीं। जुडिशल इंक्वायरी कई वञे छो जो क़तल बि पुलिस करे ऐं इंक्वायरी बि पुलिस न करे। मोहम्मद राशिद शाह राशिदी चयो त शहीद जे केस में वकील बि असांजो हूंदो ऐं हाज़िरी ते फंक्शन मुस्लिम लीग जी टीम कोर्ट में अवां सां गॾु हूंदी। असांजा जलसा ऐं रैलियूं ॾिसी हुकूमत बाहुरजी वई आहे छो ग़रीबनि मिसकिन मज़दूरनि जे घरनि जे नौजवाननि मथां मुज़लाना क़ातिलाना हमला करे बम उछलाए क़तल कयो थो वञे। असां सिंधी क़ौम जा वारिस ज़िंदा आहियूं, हिन धरती जा वारिस ज़िंदा आहियूं। इन मौक़े ते बैरिस्टर मीर मुज़फ़र बिरोही अब्दुल हकीम राजड़ डॉक्टर प्यारो खान फुलपट्टो साफ़ी अब्दुल सत्तार मेहराणी ऐं ॿिया साण सां गॾु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।